अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, जे तुम आज आडो अल्लाह रब्बुल इज्जत जे कलाम मुक़द्दस मां एक आयत तिलावत की थम। दुआ त शाल रब करीम मु आजिज के सही सही समझण ऐं समूरन मुसलमानन के सही सही समझण उन जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। जिए त रब तबारक व तआला सवा लख अंबिया अलैहिस्सलाम इंसान जात जे उन खास मकसद जे लाइ मोकिलिया जे मकसद जे करे इंसान के रब्बुल आलमीन पैदा फरमायो है। वो मकसद रब्बुल आलमीन जी इबादत है। अल्लाह तबारक व तआला अंबिया अलैहिस्सलाम के मोकिलियो त दीन इस्लाम उन्हनि ताईं पहुचाइन। हर पैगंबर जो इहो ही मकसद हो। पर जेको तो असां के पुखे में नबी मिलियो वो नबियन जो सरदार, रसूलन जो सरदार, नूरन ऐं नारिन जो सरदार, एड़ो पैगंबर रब तबारक व तआला तो असां के पुखे में अता फरमायो। वो पैगंबर भी तव्हां असां जे लाइ तव्हां असां जे फिक्र में सजी जिंदगी बसर के जेकॾहिं ॾिठो वञे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिंदगी जे तरफ, छो त जलसे जो उन्वान भी सीरत इमामुल अंबिया आहे। माना सुहिणे रसूल जी सीरत, सुहिणे रसूल जी सीरत ई आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी जेका समूरी जिंदगी गुज़ारी आहे उहा इन फिक्र में गुज़ारी आहे त रब तबारक व तआला जो दीन समूरी इंसान ज़ात ताईं पहुचे। उन फिक्र में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾींहुं रात इन फिक्र में रही करे पंहिंजी समूरी जिंदगी बसर कई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के एतिरो फिक्र हुयो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तव्हां असां जे उन फिक्र जे करे आखिर रोई वेंदा हुआ। रब तबारक व तआला खां रोई करे दुआऊं घुरंदा हुआ। ए रब मुंहिंजा मुझे न उम्मत जी पारत ताईं हर नबी पंहिंजे उम्मत जे तरफ रब तबारक व तआला जे तरफां मोकिलियो। पर जेको खातमुल अंबिया हुयो वो एड़ो पैगंबर तो असां के मिलियो जेको तो असां जे लाइ रोई रोई रब खां दुआऊं पियो घुरे। पर असां आयूं जो असां कलमो भी भरियूं था
मुसलमान भी सदायूं था पर असां इस्लाम का वाक़ुफ़ न आहियूं, कुरान का वाक़ुफ़ न आहियूं। मुसलमान थी करे कलमो भरे करे जेकर इस्लाम का वाक़ुफ़ न हुजे मां त ई भी चवंदो त असांजा सादा मुसलमान सिर्फ कलमो भरे करे पाण के मुसलमान सदाईंदा आहिनि पर उनखे पंहिंजे ईमान जी ख़बर भी न हूंदी आहे त ईमान छा आहे। एतिरो त ईमान जे मालूमात खां परे हूंदा आहिनि, हू ईअं सम्झंदा आहिनि सिर्फ कलमे भरण सां मुसलमान थी वियासीं, कलमो भरियो से मुसलमान थी वियासीं। पर ईमान के सुञाणण जे लाइ उलमा जे आॾो अचणो पवंदो, उलमा जे आॾो गोॾा भंजणा पवंदा या उलमा जो बयान ॿुधणो पवंदो त ईमान छा आहे। तो असां जेकॾहिं असां इन्हनि सादनि मुसलमाननि जे तरफ़ नज़र विझूं, जेकॾहिं कंहिं सादे मुसलमान खे वठी करे असां पुछा कयूंसि त तूं मुसलमान आहीं, चवंदो हा मां मुसलमान आहियां। जेकॾहिं मुसलमान आहे त मुसलमान छा खे चइबो आहे, ईमान छा खे चइबो आहे, तूं ईमान ॿुधाए ईमान छा खे चइबो आहे। चुप थी वेंदो, ईमान न ॿुधाए सघंदो। एतिरे ताईं असांजा सादा मुसलमान उन्हनि खे इहा बि ख़बर न आहे त असांजो नबी कहिड़ो आहे। बाक़ी जेकॾहिं इहे वेठा हूंदा पाण में पोइ उलमा ते तनक़ीद, क़ुरान वारनि ते तनक़ीद, पोइ त उते वॾा अलामत दहर थी वेंदा आहिनि एॾी इन्हनि खे ॼाण आहे दीन जी। जंहिंखे ईमान जी ख़बर न आहे उहो बि तनक़ीद थो करे उलमा ते। यो ता तजुर्बो करे ॾिसो, जेकॾहिं कोई भी ॼट जाहिल उलमा ते तनक़ीद करे उनखे प्यार में वठी करे सॾु करे चओ अदा तूं त उलमा ते तनक़ीद करे थो, भला मूंखे ईमान त ॿुधाए, ईमान छा खे चइबो आहे। उनखे ईमान जी ख़बर बि कोन हूंदी। कलमो तो भरो ते कलमे जी माना भी खबर कोन हूंदसि, कलमे जी माना छा आहे। एतिरे ताईं जो उनखे गुस्ल जी ख़बर भी न हूंदी, माने पाकाई जी ख़बर भी कोन हूंदसि। पोइ जेकॾहिं अहिड़ी क़ौम हूंदी जंहिंखे न ईमान जी ख़बर न को पाकाई जी ख़बर, पाण इहे वेही करे उलमा ते तनक़ीद कनि, क़यामत आहे जो छा आहे। याद रखो, जेकर एड़ी महफिल में बिहो तो उन महफिल में वेही करे उनखे इहो तनक़ीद कयोस, उनखे समझायोस ई न ॻाल्हाए। जेकर एतिरी भी ताकत न आहे तो उन महफिल में उथी वञे। उलमा ते तनक़ीद, हाँ उलमा सां उलमा इख्तिलाफ करे सके तो, किन गालन में इख्तिलाफ थींदो आहे। बाकी जेकॾहिं पाण ईमान खां खाली पाण खे ईमान जी ख़बर कान पोइ वठूं उलमा जे मथां तनक़ीद कंदा। खुदा पहिरियों पंहिंजो ईमान सालम कयो, पहिरियों पंहिंजो ईमान मुकम्मल कयो, पहिरियों पंहिंजे ईमान खे परखियो। मां केतिरो इस्लाम में दाख़िल आहियां, अल्लाह तबारक तआला फरमाए पूरा जो पूरा इस्लाम में दाखिल थी वञो, माना तव्हांजी समूरी जिंदगी इस्लाम ते गुज़रे। वो इंसान कमी कोताही थी वेंदी आहे पर पंहिंजी जिंदगी असांखे इस्लाम ते गुज़ारणी आहे, इस्लाम खां हटणो न आहे। जेकॾहिं कलमो भरियो थी तुंहिंजे मथां इस्लाम लाज़िम आहे, इस्लाम जे मथां तोखे हलणो आहे, सुहिणे रसूल जी तोखे ताबेदारी करणी आहे, इन कुरान जी तोखे ताबेदारी करणी आहे।
जेकॾहिं ईमान आंदो थी कलमो भरियो थी पाण खे मुस्लमान सॾाए थो पोइ तुंहिंजे मथां इहो हक़ आहे त हिन कलामुल्लाह खे सम्झ ऐं हिन कलामुल्लाह खे सम्झी करे पंहिंजी ज़िंदगी जो कलामुल्लाह ते गुज़ार। बाक़ी जेकॾहिं इहे दावा कंदे इहे तनक़ीद कंदे पोइ क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे लाइ मोचड़ा पिठा पिया आहिनि। भले तू उलमा ते तनक़ीद कर पहिरियों पंहिंजो ईमान सालिम कर न त तुंहिंजे लाइ मोचड़ा पिठा पिया आहिनि। उलमा जे तनक़ीद करण सां उलमा ते फ़र्क़ न पवंदो। जेकॾहिं को आसमान ते थुक इसलाए आसमान खे फ़र्क़ न पवंदो उहा थुक उन जे मुंहं खे लॻंदी। जेकॾहिं ॼट जाइल उहो जेकॾहिं उलमा ते तनक़ीद उलमा ते फ़र्क़ न पवंदो। इन जे करे पहिरियों तो असांखे पंहिंजो ईमान कामिल करणो आहे क़ुरान खे सम्झणो आहे छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ ही कलामुल्लाह छाजे करे नाज़िल थियो ही कलामुल्लाह इन जे करे नाज़िल थियो त रब तबारक व तआला जा बाना हिन कलामुल्लाह के समझी करे पंहिंजी जिंदगी बसर कन। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया जे जहान में अचण भी इन जे लाइ आहे त रब बानन के ही रब तबारक व तआला जो कलाम समझाइन। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन जे करे रोहन पिया जेकॾहिं तबलीग करन पिया दीन जी दावत ॾियनि पिया जेकॾहिं अल्लाह जा बाना हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन तबलीग के उन दीन के ठुकराइन पिया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि न पिया ॿुधन पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे रात जो रब जे आॾो रोहन पिया। इन फिक्र में त ही जहन्नम में छो था वञनि ही रब तबारक व तआला जे वादानियत के छो नथा समझनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इहो फिक्र हुयो हिन वक्त उलमा भी इहो ही चाहन था त अल्लाह जा बाना हिन कलामुल्लाह का परे न वञन हिन कलामुल्लाह जी ताबेदारी करन कलामुल्लाह के समझन। ॾिसो या रब तबारक व तआला जी तो असां जे मथा केडी मेहरबानी आहे जो रब तबारक व तआला हिन कलामुल्लाह जे तालीम के मुफ्त करे छडियो। स्कूल जी तालीम महांगी थी वई कुरान जी तालीम मुफ्त उलमा इकराम पढ़ाइन था खसीस तनख्वाह ते पढ़ाइन था छाजे लाइ त रब तबारक व तआला जो कलामुल्लाह जी खिदमत कयूं ता त रब राजी थे रब जा बाना हिन कलामुल्लाह के समझन पंहिंजी आखिरत के संवारन। किडो रब तबारक व तआला असां जे लाइ कुरान पाक के आसान कयो आहे फ्री वारी तालीम जेकॾहिं पैसनि जी हुजे पोइ बहाना करना असां खे ताकत नहीं पढ़ाइण जी ॿार कीअं पढ़ायूं पाण कीअं पढ़ूं रब तबारक व तआला हिन खे फ्री करे छॾियो बिल्कुल फ्री। पोइ भी जेकॾहिं तो असां हिन कलामुल्लाह का परे हुजूं कलामुल्लाह के न समझूं कलामुल्लाह के न पढ़ूं पंहिंजनि बच्चन के कलाम न पढ़ायूं कोई असां जी बदनसीबी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां पढ़ाईंदा ॿारनि खे वॾा भी पढ़ाईंदा उन कुरान जे तालीम जे लाइ अल्लाह ॼाणे तो ऐलान कंदो अचो पढ़ो वॾनि खे भी ऐलान कंदा वॾा भी पढ़ंदा आहिनि तव्हां त कुरान पाक पढ़ो ऐं कुरान खे समझो उन्हनि खे मुफ्त में ऐलान कंदा अचो कुरान पढ़ो पर चाहे शैतान जे चक्कर में अची करे दुनिया जे लग़वियात में हलिया विया मुफ्त में ऐलान कयूं था जेकॾहिं स्कूल में पढ़ाइन था ट्यूशन पढ़ाइन था पैसा ॾेई करे ऐलान करे उन जी कुरान स्कूल जी तालीम पढ़ाइन था पर कुरान जी तालीम जे लाइ असां मुफ्त में उन्हनि खे ऐलान था कयूं।
आहे नसीब जी गाल जेकने अल्लाह जेके नसीब करे कलाम अल्लाह रब जेते राजी थींदो उनके पंहिंजो कलाम नसीब कंदो आहे इन जो नालो ही कलाम अल्लाह आहे यानी अल्लाह जो कलाम अल्लाह जी ज़बान पाक आहे रब जैसा राजी थींदो आहे उनके पंहिंजो कलाम अल्लाह नसीब फरमाइंदो आहे या बाने जियो नहीं या रब जी करम नवाजी आहे जेके कलाम नसीब करे जेके ही बरकत वारो कलाम नसीब करे या रब जी करम नवाजी आहे जेकने के कलाम अल्लाह नसीब थी वने रब जो शुक्र अदा करे रब तुजा मुझे मथा किरोड़ा एहसान आहिनि मां इन जे लायक नयम मां गुनाहगार बदकार पर तो मोके ही कलाम अल्लाह नसीब फरमायो आहे जेकरे कुरान पाक मुकम्मल हिफ्ज़ नसीब आए तो अल्लाह जो शुक्र करे जेकरे नाज़रा नसीब आए दिसी कुरान पढ़ लाए वो भी रब जो शुक्र अदा करे जेके कलाम अल्लाह नसीब न थियो आहे वो रब जे आडो रोए रब जे आडो पेशेमान थे रब के गिड़गिड़ाए ए रब करीम मुखे कलाम अल्लाह छो न तो नसीब फरमाए शायद मुखा तू नाराज आए जरे बानो रब के ऐलान कंदो रब के गिड़गिड़ाइंदो यकीनन रब तबारक व तआला उन जे ने पेशेमान थियण के कबूल करे उनके कलाम अल्लाह नसीब फरमाइंदो वो कलाम अल्लाह उम्र ते ना आहे जेकने पढ़ियो अच्छी दाढ़ी में भी जेकर पेशेमान थियो रब जे आडो रब खां दुआ घुरई रब ने के पिछाड़ी में भी कलाम अल्लाह नसीब फरमाइंदो यो याद रखो जेकर कलाम अल्लाह पढ़ियो से त आखिरत संवार जी वेंदी जेकर न पढ़ियो से क़यामत जो ॾींहुं अचे तो रिवायतन में तो यो अंधो थी करे उठंदो जेको कलाम अल्लाह दिसी करे भी नाहे पढ़ियल क़यामत जो ॾींहुं रब तबारक व तआला उनके अंधो करे उथारींदो पुबानो रब के चवंदो ए रब मुंजा मुखे अंधो करे छो उथारियो थी मां दुनिया जे जहान में अखिन वारो हुयुसि मां दुनिया जे जहान में दिसंदो हुयुसि मुखे अखियूं हुयूं दुनिया जे जहान में अंधो न हुयुमि जो मुखे अंधो करे उथारियो थी रब तबारक व तआला फरमाइंदुसि तोॾे मुंहिंजो कलाम अल्लाह हो तू उनखे विसारे छॾियो अॼु मां तोखे विसारे छॾियो तू मुझे कलाम अल्लाह के विसारियो अॼु मां तोखे विसारे छॾियो मां तोखे अंधो करे उठायो या छा या रब जी नाराज़गी आहे जेकॾहिं रब राज़ी आहे तो उनके कलाम अल्लाह नसीब कंदो जेकॾहिं रब नाराज़ आहे उनके कलाम अल्लाह नसीब न कंदो इने जे करे जेकॾहिं रब तबारक व तआला तो असा के कलमो नसीब फरमायो आहे तो उन कलमे के भी समझूं कलमे जे मकसद के समझूं ईमान के समझूं तो असा कलमे के न समझो आहे न कलमे के समझण ईमान के समझण यो लाजमी तवा हाँ मैं तो आके बुझा तो ईमान छाके चेबो याद रखजो ये तो असा के उलमा जे महफिल में वेण सा यो फायदो थींदो ईमान यो आए आमनतु बिल्लाहि मु ईमान आंदो अल्लाह ते व मलाइकतिही अल्लाह जे मलाइकन ते व कुतुबिही अल्लाह जे किताबन ते व रुसुलिही अल्लाह जे रसूलन ते ईमान वल यौमिल आखिर आखिरत जे ॾींहं ते ईमान वल क़द्र खैरिही अल्लाह जे भली तकदीर ते ईमान व शर्रिही जेकॾहिं बुरी तकदीर आहे उन ते ईमान
मिन अल्लाह तआला वल बअस बअदल मौत। अल्लाह ते ईमान हुजे त मरण खां बाद में असांखे ॿीहर ज़िंदा थियणो आहे, इन ते बि ईमान हुजे। तो हाणे ॿुधायो त असांखे ख़बर आहे ईमान जी? या तो असांखे ख़बर हुई? या ख़बर उन्हनि खे हूंदी जेके उलमा जा ॾो गोॾा भञी करे पढ़िया आहिनि। या ख़बर उन्हनि खे हूंदी जेके उलमा जो बयान ॿुधण वारा आहिनि, जेके उलमा जे बयान खां परे आहिनि, जेके उलमा सां इख्तिलाफ रखनि था, उलमा जो दिल में बुग़्ज़ रखनि था, क़ुरान वारनि जो दिल में बुग़्ज़ रखनि था, रब करीम उन्हनि खे ईमान भी नसीब न कंदो। इन जे करे ईमान हासिल करण जे लाइ उलमा जी ताबेदारी करणी पवंदी। जंहिं उलमा जी ताबेदारी कई उन ॼण के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई। अल उलमा वरसतुल अंबिया, उलमा नबियन जा वारिस आहिनि। नबियन नारो दीन तो असां के ये उलमा सेखारींदा। असां दीन खां खाली, ईमान खां खाली, हवाला ये कंदासे तो दीन जा ठेकेदार आहिनि। इन जे करे ईमान लाज़मी तो ईमान सिखण। जेकर ईमान आए तो नमाज कम जी, जेकर ईमान आए तो रोज़ो कम जो, ईमान आए तो ज़कात खैर खैरात जेको करे वो कम जो आए। जेकर ईमान ना आए तो काई भी शे कम जी ना आए। इन जे करे उलमा सां ताल्लुक रखो, उलमा सां मोहब्बत रखो। हदीस पाक में चतो जेको जैसा मोहब्बत कंदो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु थंदो। जेकॾहिं तव्हां असांजी मोहब्बत उलमा सां हूंदी, क़यामत जे ॾींहुं असां उलमा सां गॾु थंदासीं।